जय झूलेलाल। एमडीवस यूनिवर्सिटी एमए सिंधी जे सेकेंड पेपर जी चौथी इकाई जो कहाणी जो किताबु सुञाणप जो संकट पाण मां 2 कहाणियूं कयूं आहिनि। हिकु तृप्ति ऐं ॿी हुई ॾे वठि। अॼु हुन जी टी कहाणी पढ़ी रहिया आहियूं, आकाश ॾिसण जी चाहना, जिन जा मुख्य किरदार आहिनि कालू, उन जी ज़ाल मोहिना ऐं कोयले कंपनी में कमु करण वारो बाबू। इन कहानी ईअं आहे त कालू कोयले जी खाण में कमु कंदो आहे। उन जी ज़ाल मोहिना आहे, पर उहे कुझु सबबनि करे कालू खे छॾे करे कंपनी बाबू जे खाण जे कंपनी बाबूअ उन वटि वञे थी हली, ऐं पंहिंजी ज़ाल जे उन वटि वञण सां कालू निराश थो थी वञे पंहिंजी ज़िंदगी खां ऐं चए थो कि मुंहिंजी ज़िंदगी हाणे ख़तमु थियणु खपे, मां कंहिंजे लाइ जीआं। सॼी कहानी उन ते आधारित आहे। अचो त पाण कहानी जी शुरूआति कयूं। आकाश ॾिसण जी चाहना। अॼु कोयले जी खाण में कालू बिल्कुलु निराश थिए लॻो। हू गुज़िरियल राति सुम्ही न सघियो हो। उन समूरी राति बिस्तरे ते पासा वराईंदे गुज़ारी हुई। अॼु सुबुह जो पंहिंजे कम लाइ निकिरण वक़्तु घर में संदसि घर वारी मोहिना न हुई, जो खेसि मंझंदि जी मानी तौरु 3-4 रोटियूं ऐं बसर जी हिकु ॻंढ कंहिं पने में वेड़े ॾे। मोहिना सां कालूअ जी शादी थिए को घणो वक़्तु न थियो आहे। शादीअ खां अॻु उन लाइ सूरज ऐं उन जी रोशनी, कोयले जी खाण वारी तेज़ रोशन बल्ब ऐं उन जी रोशनीअ खां हरू-भरू अलहदी न हुई। कोयले जी खाण अंदरि चाहे उन खां ॿाहिरि हिन लाइ ख़ैर को फ़र्क़ु न हो। सुबुह जो वरी खेसि लॻो हो ॿाहिरि वारी दुनिया पिणु कोयले जी वॾी खाण जीअं आहे, जंहिं में माण्हू अछा उजरा कपिड़ा पाए कार मुंहुं कमु कंदा आहिनि। अॼु सुबुह जो घर मां खाण ॾांहुं ईंदे करमू कालूअ पंहिंजे दिलि जी ॻाल्हि पंहिंजे हमराह दोस्त करमूअ सां कई हुई त मोहिना कीअं संदसि ज़िंदगी मां निकिरी वई हुई। खेसि इहो पिणु ॿुधायो हुअईंसि संदसि ज़िंदगीअ में थोरा के ॾींहं सूरज जी रोशनी रही हुई। उहे ॾींहं हू भरपूर ज़िंदगी जो अहसासु खणी पंहिंजे बिस्तरे तां उथियो हो ऐं मोहिना खेसि चांहि जो कोप आणे ॾिनो हो। हू खिड़कीअ खां ॿाहिरि सूरज जी हल्की हल्की रोशनी पसंदो हो ऐं खिड़कीअ जे अंदरि मोहिना जे चहिरे ते हल्की हल्की मुस्कुराहट ॾिसंदो हो। रोशनी ऐं मुस्कुराहट ॿिन्ही में केॾी न समानता आहे। न एतिरे में खेसि लॻो हो हू उहे थोरा के ॾींहं छॾे बाक़ी सदाईं कोयले काजर जी कोठड़ीअ में रहंदो आयो हो। कोयले या काजर जी कोठड़ी, जंहिं में का न दरी हुई ऐं न जंहिंजो दरवाज़ो पिणु बंदि हो। हाणे कोयले जी खाण में कालूअ खे पंहिंजनि ई ख़्यालनि में गुलतान ॾिसी करमूअ खांसि पुछियो, छो कालू, छा तोखे नथो लॻे त मोहिना तो वटि अवश्य मोटी ईंदी? तुंहिंजे दिलि में हीरे जी चमक आहे। कोयले कंपनीअ जे उन बाबूअ वटि हूअ बिल्कुलु न रही सघंदी। कालूअ खां हिकु थधो शूकारो निकिरी वियो। हिन खेसि वराणियो, जेकॾहिं हूअ पाण खे बचाए मोटी आई त करमू मूं लाइ सभु कुझु रोशन थी पवंदो। हू सही सलामत वापसि अचे। पर संदसि इन पर में स्थितीअ जी अनिश्चितता ज़ाहिर हुई त हूअ वापसि ईंदी या न। उन पर मां संदसि
ख़्यालनि खे वरी पर लॻी विया। पाण में खोइजी न ॼाण छा छा सोचण लॻो। मोहिना ऐं हूअ ॿियनि साथी मज़ूरनि सां गॾु राणी खेत जे उन खाण में कमु कंदा आया आहिनि। हू खाण में कोयलो खोटींदो रहियो आहे ऐं उन खे मथे पहुचाइण में मदद ॾींदो रहियो आहे ऐं हू मथे पहुतल कोयलो ॿियनि मज़ूराणियुनि सां गॾु रही करे रेलगाॾियुनि में भरींदी रही आहे। उन कोयले सां बाफ़ ते हलंदड़ रेलगाॾियूं हलंदियूं रहियूं आहिनि। घरनि में खाधे लाइ बाहि ॿरंदी रही आहे ऐं कपिड़ा इस्त्री थींदा रहिया आहिनि ऐं खाण कंपनीअ जे बाबू इस्त्री कयल कपिड़ा पाए फणी फूकारो करे उन्हनि मज़दूराणियुनि खे पंहिंजे ॼारनि में फसाईंदा रहिया आहिनि। इहो सोचे करे संदसि अखियूं कोयले जी खाण में बि टांडा थी वियूं, पर जल्दी ई उन्हनि टांडनि मथां संदसि बेकसी ऐं बेबसीअ जी रख ज़ाहिर थी पई। भला हू करे बि छा थो सघियो जेकॾहिं इस्त्री कयल कपिड़ा पाए ऐं फणी फूकारो करे उहे खाण बाबू मोहिना खे पंहिंजे पासे करे ग़लति कमु करे रहियो हो त मोहिना बि कहिड़ो सही कमु करे रही हुई। काल्ह राति जॾहिं हू ॿियनि मज़दूरनि सां गॾु पंहिंजी मज़ूर बस्तीअ मां मोटी रहियो हो त ॾिठो हुअईं त घिटियुनि में कोयले कंपनीअ जी झीणी रोशनी आहे ऐं घरनि में अञा बि वधीक झीणी रोशनीअ जा बल्ब ॿरी रहिया हुआ। तेज़ रोशनीअ जा बल्ब सिर्फ़ु खाण में या उन खां ॿाहिरि खाण अधिकारियुनि या उन नगर में ॿरंदा आहिनि। मज़ूर बस्तीअ जे घरनि में सिर्फ़ु प्यार जो उजालो रहे थो, लेकिन जेकॾहिं उहो बि न रहे त। काल्ह राति घर ॾांहुं मोटंदे हिन तेज़ विख खणणु चाही हुई, पर खेसि ॿियनि मज़दूरनि सां गॾु धीरे धीरे हलणो पियो हो। सभु थका मांदा हुआ, पर खेसि थकावट न घबराहट हुई ऐं घबराहट विचां तकड़ि हुई। हिन मोहिना खे आख़िरी चिताव में चई छॾियो हो त हूअ उन खाण में मज़ूरी करणु छॾे ॾे ऐं उन बाबूअ खां दूरि रहे। खेसि ॿिए किथे कमु मिली वेंदो। राणी खेत में घणेई खाणियूं आहिनि, पर हूअ हली वेई ऐं हिन लाइ चइनी तरफ़ ऊंदहि अंधकार छाइजी वियो। हाणे कोयले जी खाण में बेमनो कमु कंदे कालूअ खे लॻो समूरो ॾींहुं उते रही करे हू पाण बि कोयलो थी वियो आहे। करमू चवे थो त संदसि दिलि में हीरे जी चमक आहे, पर जेसीं ताईं हू साबुण सां सनानु करे कोयले जी काराइण धोई छॾे तेसीं ताईं संदसि दिलि में लियाको पाए हीरे जी चमक ॾिसण जो इंतज़ारु केरु करे। मोहिना इहो इंतज़ारु न करे सघी। खेसि कहिड़ी ख़बर त कोयलो ऐं हीरो सॻा भाउर आहिनि ऐं उहे ॿई हिक ई खाण मां पैदा थियनि था। हाणे हिन लाइ हिन दुनिया में केरु हो, हू कंहिं लाइ ज़िंदह रहे। कालूअ जे मन में मरण जी ख़्वाहिश कर मोड़े उथी। छा हिते चांस नाला खाण दुर्घटना जहिड़ी का दुर्घटना नथी थिए? कुझु वक़्तु अॻु चांस नाला खाण में ओचितो ई पाणी भरिजी वञण सां 400 खनि मज़दूर ॿुॾी मुआ हुआ। हिते बि का अहिड़ी दुर्घटना थिए त हू निरास ज़िंदगीअ मां निजात पाए, जंहिं ज़िंदगीअ में को माण्हू कंहिंजो नाहे। पर अहिड़े हादिसो कीअं थींदो? हर हिक खाण जीअं हिन खाण में बि त मालिकनि
मज़ूरनि जे सलामतीअ लाइ सभु बंदोबस्त करे रखिया आहिनि। उन में मालिकिन जो ई फ़ाइदो आहे ऐं उहे मज़ूर कंहिं हादिसे जो शिकार न थियनि, वधीक में वधीक कमाए ॾियनि। घड़ी न घड़ी जहिड़ी ओचितो ई खाण में हाहाकार मची वियो। खाण में मज़दूर हिन हुन पासे खां भॼण डोड़ण उन जे ॿिए छोर वारे हिक चाड़ ते चढ़ण लॻा। इहो सभु उन वक़्तु खाण जी जंहिं सतह ते कोयले जी खोटाई करे रहिया हुआ, उन खां मथे हिक ॿी सतह हुई जा कोयलो खोटिजी वञण खां पोइ पाणीअ सां भरियल हुई। उन जो पाणी फाट फाड़े उन हेठियां सतह ते धिकजी आयो हो। अचानक ई खाण जी इहा सतह पाणीअ सां भरिजी वेई। कालूअ खे शायदि उन घड़ीअ जो इंतज़ारु हो। हू अॾोल बीठो रहियो, लेकिन अहिड़ी हालत में केसीं ताईं हू अॾोल बीठे सघियो। हिक डोड़ में संदसि पुठियां ईंदड़ साथियुनि खेसि बचाइण ख़ातिर उन चाड़ीअ ते मथे ऐं मथे चढ़ण लाइ धिकणु शुरू कयो हो, ऐं हू बि उन रेल पेल में थाबिड़जी मथे वञी पहुतो। हिन पुठियां नज़र वराए ॾिठो, संदसि के साथी मज़ूर पाणीअ में लुड़ी रहिया हुआ ऐं बचायो बचायो चिल्लाए रहिया हुआ। हू तड़ तकड़ में चाड़ीअ तां हेठि लथो, पर जेसीं ताईं पाणीअ ताईं पहुचे खेनि बचाइण जी कोशिश करे, तेसि ताईं संदसि उहे साथी मज़दूर खाण में भरिजी वियल पाणीअ में गर्क थी विया हुआ। उहो केरु हुआ? उन्हनि त हिन वागी ऐं दुखी दुनिया में मरण कोन थे चाहियो। अचानक ई पाणीअ जे पहिरें लपेट में उहे फासी विया हुआ, पर हाणे जीअण जी चाहना जी चपेट में हू पाण अची वियो हो। हाणे हरू-भरू हिन पाण खे मौत जे मुंहं में विझण न चाहियो। हिन सोचियो, पाणीअ में ॿुॾंदड़ संदसि उहे साथी मज़ूर जीअण जी तमन्ना में कीअं न हथ पेर हलाए रहिया हुआ। हू पोयां कदम रखे खाण जे ॿिए छोर वारे चाड़ ते आहिस्ते आहिस्ते चढ़ण लॻो ऐं सलामत बचियल मज़ूरनि जी बि तरतीब भीड़ में गुम थी वियो। उते हिन ॾिठो, हिन सूधो उहे सभु सलामत हुआ। हिननि सभिनी सामत जो अधु साहु खंयो, बाक़ी अधु साहु अॻिते हली अलाजे छा थिए, उन ओने विचां संदसि सीने में ई मुंझल पियो हो। हिन सभिनी जे चहिरनि में निहारियो, कोयलनि जियां कारा चहिरा। उहे ख़ुदि ई कोयला हुआ, के नंढा कोयला त के वॾा कोयला, के सना कोयला त के थुल्हा कोयला। संदसि चहिरनि में सिर्फ़ु अखियुनि जूं जॻहियूं छॼल हुयूं, अखियूं जिन में आशा तृष्णा जा भाव जुदा जुदा हुआ। जल्द ई मज़ूरनि जे मथां कमु कंदड़ होरीअ चाड़ीअ तां थोरी हेठि लही टेलीफ़ोन ताईं पहुतो ऐं उन ज़रिए मथे खाण जे दफ़्तर में हादिसे जी इहा बद ख़बर ॾिनाई त हेठि ओचितो ई पाणी भरिजी वञण करे मज़ूर खाण अंदरि चाड़ीअ ते फासी पिया आहिनि। पोइ त टेलीफ़ोन जी घंटी थोरी थोरी देर में परेशान वॼंदी रही। कालूअ सोचियो, मथे वारनि खे असां हेठि वारनि जी चिंता लॻल आहे त चइबो हिननि असां बेवस माण्हुनि खे कीन विसारियो आहे। होरीअ आदत विचां पंहिंजी हाज़िरी रजिस्टर लाइ वाॼायो, पर न ॼाण किथे पाणीअ में लुड़ी चुको हो। रजिस्टर
गुम पाणीअ में लुड़ी करे गुम थी चुको। हिन याददाश्त मां सभिनी जा नाला खणणु शुरू कया। मज़ूर जो नालो पुकारियो थे वियो। जवाब में उहो मज़ूर हा थे कई। नालो जवाब में हा, नालो जवाब में हा। लेकिन डीपले लाइ आवाज़ जी मोट हा में न थी। हिन लाइ वरी आवाज़ थियो। मोट में आवाज़ न आयो। छा गबरो जवान डीपलो हिन दुनिया मां कूच करे वियो हो? छा हिन जल समाधि वरिती हुई? सभिनी खां सीसकारो निकिरी वियो, पर कालूअ जे सीने में अधु साह मुंझल रहियो। नालो जवाब में हा, नालो जवाब में हा। लेकिन करमूअ जो जवाब में आवाज़ न आयो। हिन लाइ ॿीहर पुकार थी वई। जवाब वरी बि नदारद। छा संत स्वभाव वारो करमू बि संसार खे अलविदा करे वियो? खाण में शोक भरियल सीसकारो वरी उभरियो, पर कालूअ जे सीने में साॻी जा साॻी उलझन बरपा रही। संदसि अखियुनि अॻियां करमूअ जो चित्र उभरी आयो। खेसि केॾो न विश्वास हो त मोहिना मोटी ईंदी। हिन विच में नालो जवाब में हा ऐं नालो जवाब में हा थींदी रही, पर करमूअ जे बेजवाबाईअ खां पोइ कालू गूंग ॿोड़ ऐं मुबलता थी वियो। अधु साह में मुंझल मूसाटियल कालू अलाजे छा छा सोचींदो रहियो। खेसि ख़बर न पई त हीरो अॻिते बि नाला खणंदो रहियो ऐं खाण में सलामत मज़ूरनि जी हाज़िरी लॻंदी रही। जिन नालनि खां पोइ हा हा न थी ऐं सीसकारा उभरिया, तिन में संदसि नालो पिणु हो। टेलीफोन जी घंटी परेशान परेशान वॼंदी रही। हीरो टेलीफोन ते ॻाल्हाईंदो रहियो। पोइ त मथे बस्ती वारनि खे ख़बर पवण सां खाण जा ॿिया मज़ूर पिणु पंहिंजनि कुटुंबनि परिवारनि सां लहू विचुड़ में ईंदा रहिया। हेॾी वॾी दुनिया में कालूअ जो केरु हो जंहिंसां हू ॻाल्हाए? केरु हो जंहिंखे हू पंहिंजो सलामतीअ जो अहवालु ॾे? हू भित बणियो हिकु कुंड पासो बीठो रहियो। होरीअ लाइ वॾो घोटालो हो। उते माण्हू 55 हुआ ऐं हर दफ़े हाज़िरी 54 जी लॻी रही हुई। मथे दफ़्तर वारा खांउसि वर वर पुछी रहिया हुआ, तो पाण खे गिणियो आहे? जेकॾहिं तो पाण खे गिणियो आहे त उहे 55 ॼणो केरु आहे? खाण में कुल माण्हू 61 हुआ ऐं बाक़ी 6 ॼणनि जो छा थियो? छा उहे? राति जो खाण में थधि वधी वई ऊंदहि हुई ऐं थधी थधी हूंदी। ऊंदहि हूअं बि थधी थधी हूंदी आहे। वेतर मौत जो माहौल, मौत बि थधो, निख मणाईअ बि थधी। ऊंदहि मौत ऐं निख मणाईअ वारी खाण में थधि करे केतिरा मज़ूर बीमार थी पिया। वाके हाणे के लोक बणिजी पिया हुआ। पाताल लोक। वाकई हाणे 2 लोक बणिजी पिया हुआ। पाताल लोक जंहिं में उहे सभु मज़ूर रहियल हुआ। धरती लोक जितां खेनि मदद मिलण जो आसरो हो। ऐं आकाश लोक जंहिं ॾांहुं धरती लोक जा माण्हू मुसीबत समय ॿाहिरि लाइ वाझाईंदा आहिनि। पाताल लोक जे माण्हुनि पंहिंजे लोक जो नक्शो ध्यान में रखी धरती लोक जे माण्हुनि खे सम्झायो त उहे सभु उन वक़्तु किथे फाथल हुआ। कुझु कलाकनि अंदरि ॿिए ॾींहं जे सुबुह ताईं खाण जी छत में मथां 8 इंच गोल सुरंग कढी वई ऐं उन मां खाण में फाथल मज़ूरनि लाइ खाधो, साफ़ पाणी ऐं दवाऊं मोकिलियूं वयूं।
दरअसल 3 साल अॻु इंजीनियरनि खे खाण मथां 2 इंचनि जी बोरिंग आज़माइश तौरु कराई हुई त पतो लॻे त खाण जी खोटाई ॿिए छोर खां शुरू कराए सघिजे थी या न। इहा खाण ॿिए छोर खां त शुरू कराए कोन सघिया हुआ, पर हिन भेरे उन्हनि 2 इंचनि जी बोरिंग खे वधाराए 8 इंच कराए उन मां ज़रूरी सामान हेठि लाथो हुअऊं। कालूअ जी सूरत में इहो वीचारु धीरे धीरे दाख़िल थियो हो त धरती लोक जा माण्हू हेठि किरियल मुसीबत में फाथल माण्हुनि जे बचाव में सरगर्दान आहिनि। खेसि लॻो माण्हू हरू-भरू पाण में ई पूरा न आहिनि, हिक ॿिए जी सार संभाल लहनि था। एतिरे में होरीअ वॾे वाके सभिनी खे सूचना ॾिनी त खाण जा अधिकारी 24 इंच व्यास जी बोरिंग करे उन में हिक स्टील केस विझंदा, जंहिं सां उन सुरंग जे चइनी तरफ़ हिक इस्पाती दीवार ठही वेंदी। उन स्टील केस मंझां हेठि लाहिण लाइ उहे 17 इंच गोल ऐं आदम क़द खां मथे 6.5 फुट डिघो कैप्सूल ठाहींदा। उन कैप्सूल मां असीं हिकु हिकु थी करे मथे वेंदासीं। कालू उदासीन बीठो हो, बाक़ी सभिनी चेहरनि ते मुर्क नमूदार थी होरीअ खेसि वाक़ई ख़ुशख़बरी ॾिनी हुई। टेलीफोन जी घंटी वरी वॻी ऐं होरीअ ॻाल्हि अध में छॾे टेलीफोन ॿुधणु वियो। जल्दी वापसि मोटी अची हिन हर हिक मज़दूर जे चहिरे खे घूरे निहारियो। कालूअ जे भरिसां अची चयईं, तो असांखे ॾाढो परेशान कयो आहे। इहो 55 ॼणो तूं आहीं। हाणे जल्द कर, टेलीफोन ते वञी पंहिंजी घरवारी मोहिना सां ॻाल्हाए। मोहिना सां? छा उहा मोटी आई आहे? कालूअ रड़ करे पुछियो। हाओ, जल्द कर। हूअ तोसां ॻाल्हाइण लाइ ॾाढी बेचैन आहे। तोखे ॿुधाइण लाइ हुन वर करे थे चयो त हूअ तो लाइ सही सलामत मोटी आई आहे। हाणे 55 ॼणो कालू हो। 55 ॼणे कालूअ खाण मां सलामत ॿियनि 54 ॼणनि सां गॾु पाण खे बि ओचितो ई सलामत महसूस कयो ऐं हिन सामत जो बाक़ी अधु साहु खंयो। मंझसि पिणु आकाश ॾिसण जी चाहना पैदा थी।